नाव थी अबा मुझी छाती अग में ही छानी आ मुके जीअरे न मारियो ये माला मलाण जी मां मलाण जी माला नाए माल बाबा मुड़ो टके जो मुंची मुंची मंग वनवा में व्यारे मुंजे जीअरे मुंजी मंग के तो टके ऐं चवे थी त माला नाहे इन खां त मौत बेहतर आ मां मौत ये पोती मेड़ थी हसन मां के न मोटा ही छा थी करी मां मुखे बेगरती जिंदगी गुजारण ते मजबूर थी करी तू चाहे थी त मां कंत खणी गोठ में न घुमा ना मां बाबा हसन मुझी सलाह वठ तू मिहार सा मिल अदो जेल में आ छा मिली क्यास विंदुम त बेगरती जा ताना ॾींदो न ॾींदो ताना ॾींदो जेल छो वियो मुंहिंजी मन जे करे जहिड़ा छो चोटियाई मुंहिंजे करे मुते माल आई आ मां पुछण वञासि जरूरी आ नाहे ज़रूरी मां वञा थो दिलदार या मुंशी चए त सही आ बाक़ी मां कदम खणा त ग़लति आ मूंखे मुंशी या दिलदार अॼु जेको बि मिलियो न उनजे ॾींहुं अॼु आख़िरी सम्झाए मां आख़िरी अब हसन हसन नाव थी हसन ए परवरदिगार मुके न नाफ्तन को बचाए परवरदिगार मुके को बचाए अला को कबूल कंदी हाई कोर्ट खई आ सेशन कोर्ट भी कबूल कंदी बस हाणे रुगो वकील ॿाहिरि निकिरे ऐं कागज़ खणी अचे त पाण निकिरी था हलूं वकील अची वेंदो सरकार बुढ़ा तुंहिंजो मुदो कल्ह ख़त्म थियो रियायत में वाधी रखियमि 50,000 ते 10,000 जे न ॾींदे त 60,000 ते वाधी थींदे हा ॾींदासीं छा कयां बसरनि जो अघु किरी पियो बचत ई नथी तो ते लख थी वियो आहे उनजी वाधी घणी थी मूंखे ख़बर कोन्हे ख़बर न आहे त वठो छो था लख ते 20,000 वाधी थी हाणे 1,20,000 थिए ॾींदुसि साईं कॾहिं जॾहिं थिया हाज़ुर न मूंखे खपनि बनी अथई न हुई पर वई खसिजी कंहिं खसी भाउ जे नाले हुई न ॾिनाई केस लाइ तोखां कर्ज़ु खयुमि चाढ़ो न थियो छा ॾींदे कुझु त अथई घर में घरवारी ऐं न्याणी घर में न्याणी अथई त शाहूकार आहीं बाक़ी कहिड़ी मिल्कियत खपई मूंखे 4 ॾींहंनि में रक़म खपे उथो हाणे हलो साईं ही कागज़ मिलियो आहे कोरड़ जी हाज़िरी त पोइ शहरयार बि त बाग़ जे कब्ज़े में कोरड़ सिखबो हेलो डीएसपी साहब शहरयार ॻोठा बदली रोकराइण जे चक्कर में आयो पोइ ऐसे छो कई अखणोसि तव्हांजे चवण ते प्रेस कॉन्फ्रेंस भी न कयमि हाँ हाँ जी जी ठीक है असी आहियूं लीडर सो भी पुराना थी वेंदा न बंधक हाँ थी वेंदा बाक़ी कम थी वेंदा सभु बंधक हाँ थी वेंदा असी आहियूं लीडर सो भी पुराना सुतत पहुची वे सलीमा मासड़ नाराज न थी त सबब ॿुधाए न न ॿुधाए ॿुधाए मूंखे पंहिंजो कर पंहिंजो त आहीं अञा वेझो कर हे वेझो त आहीं न यार समझ न मासड़ समझाए न समझाए उफ मासड़ अरे ड्रिजो बिजो न फतू त फडो न त जडे जो जडो मासड़ मूंखे जन्नत जी बाह खपे हाँ जन्नत जी बाह खपे जाए छा कने संगुचे में जन्नत जो सिद्धो चओ न त संग लाइ निकतो आहीं बस महिरबानी कयो मासड़ 3 लख 3 लख हाँ 3 लख जन्नत जे ॾाज लाइ
बाक़ी जन्नत जे नाले ते शहर वारो घर हाँ हाँ कंदुसि जन्नत बि मुंहिंजी रहंदी त घर बि मुंहिंजो इहे खटनी भाग मक़सद फतू त फडो न त जॾे जो जॾो फॾो कने न यार ईअं वात मां निकिरी थो वञे तूं सारां खे वठी हलियो अच 3 लखनि समेत अम्मा ऐं रक़म समेत अची वेंदुसि ऐं जॻह जा दस्तावेज़ उहे शहर में हली जन्नत खे लिखी ॾींदुसि अॻ में लिखत पोइ निकाह मासड़ क़बूल आहे मूंखे इजाज़त आहे हाणे वेहे त तुंहिंजी मर्ज़ी जे वञे त माशाअल्लाह माशाअल्लाह मासड़ माशाअल्लाह फतूअ जा बेड़ा पार फतू त फॾो न त जॾे जो जॾो कर ख़बर सां चला साईं न हिन जहान में न हुन जहान में विच ते भटकंदो थो वठां चक्कर अहिड़ो फिरी वियो जो मां मसरूफ़ थी वियोसि ख़बर अथमि किबला हाणे अची विया आहियो त को बिलो कयो तोखे खुड़क न पई आहे किथां पवंदी केरु ॿुधाईंदो वेतर अमीर मारण ते लही आयो आहे अमीर जो किबलो दुरुस्त कंदुसि तूं घबरा न सभु सणाई थी वेंदी तूं हल मां तोखे पाण घुराईंदुसि जीअं तव्हांजी मर्ज़ी सरदार सरकार मूंखे 50,000 घुर्जनि ख़ैर में शादी तो करिया न किबला दिलदार खां संग वरितो अथव ऐं हुनखे पंहिंजी छोकिरी ॾिनी अथमि मेहार जे भाउ जी मंग थो वठी अहिड़ो ई संग ॾियांसि थो बाबल अञा कोन थो मुड़ी मथे में ॾहड़ निकितई वरी भॻते मेहार छॾींदुई मेहार सोघो आहे किबला बाक़ी रहियो हसन हसन वेझो अचे त कढांसि टायर ॾियांसि टांडा सॼी उमिरि अंदरि हूंदो छा ॿाहिरि आयो त पोइ पोइ छा थींदो तेतर ॿारनि बचनि वारो थी वेंदुसि इहा माइटी न कर इहो तव्हां था चओ किबला जो फ़ैसिलो सम्झ हिकिड़े ई केस में मटिजी विया आहियो किबला मुंशी हद में रह जी जी किबला पर मेहार जो पासो खणण सम्झ में न आयो किबला सम्झी वेंदे मुंशी शेरार साईं जी फरमायो अवां मूंसां थाणे ते हलण जी ज़हमत कंदव ख़ैरियत में सुमेर क़त्ल केस में घुर्बल आहे सम्झुमि ही वठो परवानो हाई कोर्ट जो माफ़ कजो ड्यूटी ॾियणी हुई मिलजो ज़रूर बिल्कुलु मिलबो मोहब्बत क़त्ल केस बाबति बि ॻाल्हाइबो ठीकु आहे वेहो चांहि वग़ैरह न महिरबानी मिलियो हम वसाए सां छा चईं हुनखे तुंहिंजी गिरफ़्तारीअ जी अॻु में ई ख़बर आहे हा घुमे फिरे थो कीअं न पवंदसि ख़बर हिन वक़्तु घुमी फिरी नथो सघे ज़ख़्मी आहे छा पाण में कार्रवाई कंदे गोली लॻसि बचा त अथसि न ख़तरे में इलाज हले थोसि तूं मोहब्बत वारे दोस्त सां मिले हा बाक़ी रक़म बि ॾिनीमांसि सुतो त रिमांड वठी जांच कंदी ॿिए कंहिं सां बि ॻाल्हि न कजांइ जे केसनि जी पोइवारी थी न त नरमी बि न मिलंदी ॿार न आहियां यार न न बिहार जो यार ऐं ॿार हिकु ॻाल्हि चवण विसरी वई कहिड़ी दिलदार संग मुंशी खे ॾेई छॾियो न न मुंशी दिलदार जी भेण वनवा विहारे छॾी आहे मुंशी जी या मजाल झिरकी चाटे जी महिमान मुर्तज़ा जी मुंशीअ खे सेखत अचणु खपे जे इहो कमु न रुकियो न त मां हितां भॼी निकिरंदुसि थाणे में जा हा हा मुर्तज़ा जेका हक़ मुंहिंजे नंग ॾांहुं खजंदी न उनजो नूर न रहंदो नंग ई नामूस खां मथे हयाती कान्हे जज़्बाती न थी यार मां ईअं थियण न ॾींदुसि
मुंशी झिरकी छाटे सी मेहमान। रोक मुखे साहब तो मुखे क्यों तो रोके जगह मुखे रोकती दो वो रावण जी तो रावण जी दरवाजा खोल आज ना मैं तो के बचना आया खोल दरवाजा हाजरा इते ना है हाजरा इते ना है मां सोणी आया मुंशी मुराद जी दी हलियो वन ताई घरी अचा मर्जू शान ना है मां अकेली आ हिते घर में हलियो वन मत थी मुंहिंजो निशानो कॾहिं ख़ता न आहे थियो मुंशी मुराद। बराबर के बिला सदोरी निकरी हुई तो विञाई आहे हिसाब किताब तोखां वठंदुसि मुंहिंजो वॾो बि ॾींदो के बिला मां छा आहियां वठंदोसि ऐं झिके हेकर अमीर जा गोॾा खोड़ियां हुकुम कयो कढांसि टायर ॾियांसि टांडा तो छोरी कुंड मंझां उथारी छोरी न चयोसि के बिला तमाम जल्द मुझे घरवारी थियणी आहे न थारीस वञी न त दिलदार खे घुराए चवाएं थो इहो ज़ुल्म न कयो बाबा तो इजाज़त छो न घुरी इजाज़त घुरी कुआर कुंड में विहारी अथमि कंहिंखां घुरियई इजाज़त दिलदार खां मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां मूंखां छो न पुछी तव्हां ॻोठ में न हुआ के बिला तॾहिं नेठ अचां हा या न बराबर पर तव्हांखे एतिराज़ छो आहे मेहार नंढो दुश्मन आहे अमीर वॾो दुश्मन साबित थियो आहे वॾे दुश्मन खे मात ॾियण लाइ नंढे दुश्मन ते हथु रखणो पवंदो मेहार जी दिलि वठण लाइ या ॿी का ॻाल्हि आहे ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे मतां में हुजे के बिला न इहा ई ॻाल्हि आहे बसि फ़िलहाल तोखे शादी न करणी पवंदी पर के बिला मूं छा चयो न मञींदे त ॾुखियो थींदे मां कहिड़े बाग़ जी मूरी हां जो न मञा मूरी कहिड़े बाग़ जी हुजे पटण खाॿे हथ जो खेल आहे पखी कहिड़े बि वण ते हुजे बची न सघंदो बाबा मूंखे रिश्तो क़बूल न आहे बाक़ी कहिड़ो क़बूल कंदी आहे एजाज़ एजाज़ खां कंहिं इनकार कयो आहे चरी बाक़ी छा लाइ हिनखे सलीम सां ॻाल्हायूं उथ फटू त फॾो न त जॾे जो जॾो बाबा फॾो गिचीअ में पइजी वई त चुरी बि कोन सघंदी हुन ज़ाहिद खे अलॻि आसरो ॾिनो अथई जेको अॻ में आयो या जेको अॻ में फाथो ॻाल्हि मिड़ई साॻी आहे ॿई अची विया त ॿई सुक ऐं जे ॿिन्ही तोखे सुक कयो त पोइ मां त सुक थियां फटू त फॾो न त जॾे जो जॾो वरी कहिड़ी पाण में वेही खिचड़ी पचाई अथव डाचीअ जे खीर जी खिचड़ी पचाई आहे खाईंदी उहा तूं खा त कुझु थुलो थी लिचकी पियो उॾई खाई वई अथई अरे तो जहिड़ी पराया भाङा खाओ घर में हूंदी
त कीअं थुलो थींदुसि पयो लिच कंदुसि। ये भाग भला थई जो कोरी जहिड़ी ज़ाल मिली थई। हा कोरी ॼाणे कम ठाण न की ढाण। हर वक्त किरकिर हर वक्त जहिड़ो वञू त वञू काॾे मां। पर मोह कयो ॿई कोरी हिननि जे हाथ बार थी पई आहे। पीउ ऐं धीउ ॿई उभा। अञा मां पंहिंजे पेरनि ते आहियां न त लेखियो बि न। कोरी ॼाणे कम ठाण न की ढाण। हा शहरयार ज़मानत कराए वो। हाँ करे वियो असांखे बंधक। असीं आहियूं लीडर, असांखे बंधक कंदो। मुंहिंजो मतिलबु त ज़ोर लॻायो त ॿधिजे न। प्रेस कॉन्फ्रेंस बि कमु न कयो त पोइ थियासीं न बंधक। ज़मानो आहे मंसूर, हर को पंहिंजो वस हलाईंदो। मां ज़मानत रद्द कराईंदोसांसि। वेही ॾिसजां, हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कमु न करे न त ॿी कजे। सनावला जूही छॾे वियो। तूं कंहिंखे बि ईअं न चओ, कंहिं महिल बि बघड़ वारी झट हणी थो सघे। बराबरि, पर ईअं करे त कयांसि बंधक। दिलदार जो बि थियो बंदोबस्तु जाम न। हिन महल ताईं थी वियो हूंदो बंधक या थियण वारो हूंदो। इहा छा ॻाल्हि थी? वज मिलंदे थी वेंदो बंधक दिलदार। थी वञणु खपे, बाक़ी शहरयार लाइ पुड़ी सोचियूं था। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा।